मां हीना अगनानी तव्हांजी होस्ट तव्हांजो हिकु दफ़ो वरी जी ख़ुशि त जहां ख़ुशि प्रोग्राम में स्वागत करे रही आहियां। दोस्तों, अॼु जी दुनिया में सेहतमंद रहणु ॾाढो मुश्किल आहे, छो जो अॼु जी लाइफस्टाइल ई अहिड़ी कुझु आहे जंहिंजे वस थी करे असांखे पंहिंजी मुश्किलुनि मां टाइम ई नथो मिले त पंहिंजे शरीर या पंहिंजी सिहत ॾांहुं ध्यानु रखूं। असांजे इर्द गिर्द अहिड़ा केतिरा ई पेशेंट्स मरीज़ ॾिठा विया आहिनि जिन जी वाछ टिड़ियल हूंदी आहे या उन्हनि जो हिकु हथु या हिकु पेर कमु न कंदो आहे, उहो पैरालिसिस हूंदो आहे। पैरालिसिस खे सिंधीअ में असीं अधरंग या लकवो बि चवंदा आहियूं। पैरालिसिस छा आहे, पैरालिसिस जी ट्रीटमेंट छा आहे, उन जा पेशेंट्स कीअं ठीक थी सघनि था, उन जो इलाज आहे या न आहे, अहिड़ा घणा ई सुवाल मुंहिंजे ज़हन में बि आहिनि। स्वाभाविक आहे त तव्हांजे ज़हन में बि इहे ई सुवाल उथंदा हूंदा। पैरालिसिस जे विषय ते ॻाल्हाइण लाइ अॼु असां सां गॾु आहिनि डॉक्टर सुरेश छटवानी। हिकु दफ़ो तव्हांजो वरी स्वागत आहे असांजे मंच ते। डॉक्टर, अॼु असां तव्हां सां गॾु आहियूं पैरालिसिस जे विषय ते चर्चा करण जे लाइ। उन जे बारे में वधीक रोशनी असां विझी सघूं, उहा ई असांजी हिकु कोशिशि आहे। पैरालिसिस छा आहे उहो माण्हुनि खे ख़बर न हूंदी आहे। तव्हां असांखे पहिरीं ॿुधाईंदा त पैरालिसिस यानी लकवो छा हूंदो आहे? पैरालिसिस यानी लकवे जो मतिलबु थींदो आहे त ब्रेन जे मग़ज़ जे कंहिं भाङे में रत जो दौरो अटकी वेंदो आहे या वरी कॾहिं ब्रेन जे अंदरि जे रत वाहिनियुनि मां ब्लड लीकेज थी वेंदो आहे। उन जे नतीजे तौरु ब्रेन जा कुझु फंक्शन्स बराबरि न थी सघंदा आहिनि त उनखे लकवो अधरंग चइबो आहे। बराबरि। पैरालिसिस जा एक्चुअली क़िस्म घणा हूंदा आहिनि? पैरालिसिस जा क़िस्म अलॻि अलॻि जॻहियुनि जे पैरालिसिस सां अलॻि अलॻि थी सघंदा आहिनि। ब्रॉडली स्पीकिंग चइजे त ॿ नमूननि जा पैरालिसिस आहिनि। हिकिड़ो मिनी स्ट्रोक चइबो आहे या हिनखे TIA इंग्लिश में चइबो आहे, ट्रांजिएंट इस्चेमिक अटैक। उन में जेके सिम्टम्स हूंदा आहिनि जनरली 1 कलाक जे अंदरि ई हलंदा आहिनि ऐं 1 कलाक खां पोइ पंहिंजो पाण ई रिकवरी थी वेंदी आहे ऐं 24 कलाक जे अंदरि कंप्लीट रिकवर नॉर्मल थी वेंदो आहे माण्हू। उन में उनखे मिनी अटैक चइबो आहे। ऐं जेको मेजर स्ट्रोक या पैरालिसिस या जंहिंखे अधरंग चइजे, उन में तकलीफ़ माण्हू जी पहिरियां 24 कलाकनि ताईं वधंदी रहंदी आहे ऐं उन में 100% रिकवरी न थींदी आहे, कुझु न कुझु उन जो ख़ामी रहिजी वेंदी आहे, उनखे स्ट्रोक कंप्लीट चइबो आहे। अच्छा, यानी इहे ई हिकिड़ा परमानेंट सिम्टम्स आहिनि ऐं ॿिया टेम्पररी सिम्टम्स आहिनि। लकवो थींदो आहे, घणनि ई मरीज़नि खे लकवो थींदो आहे ऐं पोइ जेसि ताईं डॉक्टर वटि वेंदा आहिनि तेसि ताईं देरि थी वेंदी आहे। त पहिरीं सुवाल त उथे त लकवे थियण जा चांसिस कंहिं कंहिं में वधीक हूंदा आहिनि? जनरल पॉपुलेशन में 65 इयर्स खां पोइ लकवो थियण जा चांस 65% अबाउट थींदा आहिनि ऐं 15% यंग एज में बि लकवो थींदो आहे। 40-45 साल जी उमिरि खां पहिरीं थियनि था। ऐं हिकु दफ़ो लकवो थींदो आहे त तंहिंखां उन में सीरियसनेस एतिरी हूंदी आहे जो 50% माण्हुनि जो मौत पहिरें साल जे अंदरि ई थी वेंदो आहे। मैक्सिमम डेथ जेका थींदा आहिनि उहे पहिरें महीने जे अंदरि ई थी वेंदा आहिनि। इन खां पोइ ॿारनि में बि 10% जेतिरा लकवे थियण जा चांस आहिनि। ॿारनि में जेका लकवो थींदा आहिनि उन में जनरली जेके ॿार खे जनमजात हार्ट जी बीमारी हूंदी आहिनि, कंजेनिटल हार्ट डिसीज़ या सिकल सेल एनीमिया हिकिड़े टाइप जे जंहिंमें खून घटि हूंदो आहे, उन ॿारनि खे लकवे थियण जो चांस वधीक हूंदो आहे। 14-15-17 साल जी एज में एडल्ट्स वांगुरु लकवो किन किन में थी सघंदो आहे ऐं उन्हनि जो मेन कारण जल्दी कंहिं उमिरि में ब्लड प्रेशर वधी वेंदो आहे त उनखे थींदो आहे। इन खां सवाइ हिकिड़ो ख़ासि मेन लकवे जो कारण लेडीज़ डिलीवरी खां पोइ लॻभॻि 10,000 में हिकु लेडीज़ खे पैरालिसिस ॿिन्ही टंगुनि जो पैरालिसिस थियण जी शक्यता वधीक हूंदी आहे। अच्छा, इहे त सभु ॻाल्हियूं तव्हां जेके ॿुधायूं उहो त असांखे बिल्कुलु ख़बर ई न हुयूं कि प्रेगनेंसी खां पोइ बि पैरालिसिस जा चांसिस हूंदा आहिनि। त अहिड़ा कहिड़ा प्रिकॉशन्स रखजनि, मतिलबु जीअं आम बीमारियूं आहिनि, जीअं तव्हां चयो हार्ट अटैक या प्रेगनेंसी जे दौर मां जॾहिं लेडीज़ गुज़रंदियूं आहिनि त छा ध्यानु रखिजे जो पैरालिसिस जो असां शिकार न थियूं? पैरालिसिस खे रोकण जे लाइ त मेन जीअं इन जा कारण जेके आहिनि, हाई ब्लड प्रेशर आहे, ब्लड प्रेशर खे चङी तरह कंट्रोल रखिणो आहे। डायबिटीज़ वारनि मरीज़नि खे पैरालिसिस जा चांस वधीक रहंदो आहे। इन खां सवाइ शरीर जो मोटापो वधीक हूंदो आहे, चर्बी जंहिं शरीर में वधीक हूंदी आहे डिस्लाइपेडिमिया चइबो आहे, उन्हनि केसनि में वधीक
पैरालिसिस थियण जो चांस हूंदो आहे। इन खां सवाइ नशीला पदार्थ वापराईंदड़ वारनि खे कोकेन, एम्फीटामाइन, अल्कोहल, इन जे करे बि लकवो थियण जा चांस वधीक रहंदा आहिनि। अच्छा, बराबरि। त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे छा कि धकु लॻण सां बि पैरालिसिस जो शिकार थी सघिजे थो? हाँ, धकु लॻण सां बि पैरालिसिस थींदो आहे। ख़ासि करे शरीर जे हेठां हिसे में लोअर बैक ते इंजरी थिए त हेठां ॿई टंगूं कमु न कंदियूं आहिनि बराबरि, हुनखे पैराप्लेजिया चइबो आहे। सर्वाइकल कंध वारे रीजन में जेकॾहिं एक्सीडेंट जो असरु थिए त पोइ ॿई ॿाहूं ॿिन्ही टंगुनि ॿिन्ही ते असरु थी सघंदो आहे ऐं माण्हू हमेशह लाइ पैरालिसिस उहो रही सघंदो आहे। बराबरि। त पाण खे मतिलबु लकवो थियो आहे ईअं कीअं ख़बर पए? हुन जा कुझु सिम्टम्स हूंदा? सिम्टम्स जनरली अलॻि अलॻि लेवल ते इन्वॉल्व थियण सां अलॻि अलॻि सिम्टम्स आहिनि, पर जे कॉमन माण्हू खे यादि रखिणो हुजे, ईज़ी रखिणो हुजे त हुन लाइ पाण खे फास्ट अखर यादि रखणो। FAST। एफ मतिलबु फेस से रिलेटेड सिम्टम्स ईंदा आहिनि, जीअं वाच फिरी वेंदी आहे, अखियूं बराबरि खोले बंदि करे सघंदो आहे माण्हू, स्माइल ॾियण में तकलीफ़ थींदी आहे। A फॉर आर्म थींदो आहे, माण्हू खे ॿई हथ मथे न करे सघंदो आहे, या हथु मथे करे सघे त जल्दी हेठि किरी पवंदो आहे, हथु बराबरि मेंटेन करे न सघंदो बराबरि लेवल ते। इन खां पोइ S फॉर स्पीच, माण्हू जो ॻाल्हाइणु फिरी वेंदो आहे, आवाज़ु न निकिरी सघंदो आहे बिल्कुलु। T फॉर टंग ऐं T फॉर टाइम। टंग मतिलबु पेशेंट खे ॿाहिरि ॼिभ ॿाहिरि कढण लाइ चवंदा त हुन जी ॼिभ स्ट्रेट ॿाहिरि न निकिरंदी आहे, कंहिं साइड मुड़ी वेंदी आहे, त उन साइड जो पैरालिसिस चई सघिबो आहे हिनखे। ऐं T इज़ फॉर टाइम ऑल्सो, त टाइम चवंदा आहिनि त टाइम इज़ ब्रेन। त जेतिरो जल्दी पाण हिन सिम्टम्स अर्ली सिम्टम्स खे पकड़ींदासीं त ओतिरी पेशेंट जी रिकवरी फास्ट थींदी। ऐं पैरालिसिस जे बारे में माण्हुनि खे जानकारी घटि आहे ऐं हिनखे जीअं माण्हुनि में अवेयरनेस वधे त जीअं हार्ट अटैक चवंदा आहिनि माण्हू, तीअं हाणे अॼुकल्ह पैरालिसिस जो हिकु नालो ब्रेन अटैक बि रखियो आहे, त जीअं माण्हू जल्दी हुनजी सीरियसनेस सम्झनि ऐं हुनजे लाइ जल्दी कुझु इलाजु करणु शुरू कनि। इन खां पोइ ॿिया सिम्टम्स जीअं फेस जे लाइ तव्हांखे ॿुधाएसीं इहे थींदा आहिनि। अखि जो छपर मथां हिकु साइड जो बराबरि अधु बंदि रहंदो आहे, अधु खुलियल रहंदो आहे। सुंघण जी शक्ति जो अहसासु हुन में फ़र्क़ु अची वेंदो आहे, स्किन जे अहसास में फ़र्क़ु अची वेंदो आहे, खाइण पीअण ॻीअण जी तकलीफ़ थी सघंदी आहे, कंधु मोड़ण गर्दन मोड़ण में तकलीफ़ थींदी आहे, उहा बि पैरालिसिस जेको माइनर टाइप्स आहिनि। इन खां सवाइ हिकिड़ो जीअं डिसलेक्सिया कॉमनली माण्हू ॿुधणु लहंदो, उन में जीअं माण्हू खे लिखण पढ़ण जी शक्ति घटिजी वेंदी आहे, सम्झण जी शक्ति घटिजी वेंदी आहे। बराबरि, यानी सिम्टम्स बि ॾाढा जेके तव्हां ॿुधाया उहे बि ॾाढा गंभीर आहिनि, यानी हीअ हिकु गंभीर बीमारी आहे ऐं सीरियसनेस जी असांखे ज़रूरत आहे हिनखे क्योर करण जे लाइ। जीअं तव्हां हीअ सभु असांखे सिम्टम्स ॿुधाया, जेकॾहिं असां डायग्नोसिस कयूं त कीअं कयूं? मतिलबु हिन बीमारी डायग्नोसिस पहिरीं त हिस्ट्रीअ मां थोरो अंदाज़ अची वेंदो हिनखे तकलीफ़ थियणी आहे। ॿियो त जीअं भई माण्हुनि जो ब्लड प्रेशर चेक करण सां 200 खां मथे थी वेंदो आहे, जंहिं अटैक ईंदा आहिनि त उहा ब्लड प्रेशर सां ख़बर पवंदी आहे। ॿियो डेफिनेट डायग्नोसिस जे लाइ CT स्कैन करिणो ब्रेन जो, हिकु दवा विझी करे माना इंजेक्शन सां विझी करे हुनजो डायग्नोस थी सघंदो आहे। प्लेन CT स्कैन थींदो आहे, हुन में डायग्नोस थींदो आहे। इन खां सवाइ MRI टेस्ट थींदी आहे। हेड एंड नेक जे लाइ गर्दन जे कैरोटिड नसुनि जी डॉपलर स्टडी थींदी आहे, हुन मां डायग्नोस थी सघंदो आहे। प्लस ब्लड शुगर जी टेस्ट थींदी आहे, ऐं ब्लड शुगर कॾहिं कॾहिं हिकदमि लो थी वेंदी आहे, जंहिंखे हाइपोग्लाइसेमिया चइबो आहे, त उनजे सां बि माण्हू खे पैरालिसिस ऐं कोमा थींदो आहे। उहो टेम्पररी हूंदो आहे, हुनजो इलाजु करण सां उनखे फ़ाइदो थी वेंदो आहे। इन खां सवाइ ब्लीडिंग जे लाइ ब्लड क्लॉट्स जी स्टडी थींदी आहे, जंहिंखे हेमोफिलिया हूंदी आहे, कोएगुलेशन फैक्टर्स जी स्टडी थींदी आहे, उहे रिपोर्ट सां बि हुनजो डायग्नोस थी सघंदो आहे। बराबरि। हाणे जेकॾहिं हिकु दफ़ो ख़बर पए कि लकवो थी पियो आहे त हाणे उनजी कोई ट्रीटमेंट हूंदी, प्रॉपर ट्रीटमेंट? लकवो थियण खां जेॾीमहिल पाण खे जे शंका पए त तुरंत नज़दीक जी कंहिं न कंहिं सुठे हॉस्पिटल पहुची वञणु खपे। जेकॾहिं वधीक पैरालिसिस आहे ऐं पहिरीं 4 खां 6 कलाकनि जे अंदरि माण्हू डायग्नोस थी वञे CT स्कैन ऐं MRI ब्रेन सां, त हुनजी ट्रीटमेंट अॼुकल्ह फास्ट ट्रीटमेंट जे लाइ हिकिड़ो TP आहे, थर्मोप्लाज़्मा एंटी एक्टिवेटर पदार्थ आहे, जेको इंजेक्शन जे रस्ते ॾिजे थो त हुन में 90 खां 99% रिकवरी थी वेंदी आहे मरीज़ जी। पर हुनजो ख़ाली इहो ई आहे त जल्दी हॉस्पिटल पहुची करे सुठे सेटअप में ट्रीटमेंट वठिणो आहे। इन खां पोइ जेके मेन ॿिया ट्रीटमेंट हूंदा आहिनि, ब्लड प्रेशर मेंटेन करण जा, डायबिटीज़ मेंटेन करण जा, माण्हू खे साह में तकलीफ़ थींदी आहे त रेस्पिरेशन जो सपोर्ट ॾियणो पवंदो आहे। इन खां सवाइ सपोर्टिव ट्रीटमेंट में विटामिन्स ऐं एंटीबायोटिक्स वग़ैरह मेन ट्रीटमेंट में इहा थींदी आहे हिन में। बराबरि। त इहा ट्रीटमेंट केतिरो लंबो हली सघंदी आहे?
इनिशियल ट्रीटमेंट पहिरीं जेका थींदो आहे 3 खां 5 ॾींहंनि ते सुठे नमूने ॾियणी पवंदी आहे। इन खां पोइ सपोर्टिव ट्रीटमेंट त सॼी लाइफ लॉन्ग हलंदी माण्हूअ जी। इन पैरालिसिस ॿियनि बीमारियुनि खां अलॻि आहे इन में सिस्टम, छो जो पहिरें ॾींहं खां ई माण्हू पंहिंजो हथु पेर जे करे नथो हलाए सघे त उनखे पैसिव फिज़ियोथेरापी ॾियणी पवंदी आहे। नर्स या फिज़ियोथेरापिस्ट जेके हूंदा आहिनि उहे पेशेंट्स जे मूवमेंट्स करण में हेल्प पहिरें ॾींहं खां ई करणु शुरू करिणो पवंदो आहे, जीअं अॻिते हली करे कॉम्प्लिकेशन्स घटि थियनि, माण्हू अॻिते हली पंहिंजा मसल्स उहे सही नमूने सां यूज़ करे सघनि। बराबरि, यानी कि कहिड़े बि टाइप जो पैरालिसिस हुजे उनजी ट्रीटमेंट जो वे जेको आहे उहो हिकिड़ो ई आहे, कसरत सां गॾु जो कंबाइन उनजो पैकेज आहे। बराबरि, त एक्सरसाइज़ ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि? फेशियल पैरालिसिस जीअं थींदो आहे उनजे लाइ फेशियल जी अलॻि एक्सरसाइज ईंदियूं आहिनि, डायथर्मी ऐं स्टिमुलेशन ॾींदा आहिनि फेस जे नसुनि खे, उहो त 10-15 ॾींहंनि में ई माण्हू रिकवर थी वेंदो आहे। उन सां गॾु कुझु एंटी इंफ्लेमेटरी दवाऊं ऐं स्टीरॉइड्स वग़ैरह ॾियण सां फेस वारनि जी रिकवरी फास्ट थी वेंदी आहे। अच्छा, हाँ बराबरि। त पहिरीं तव्हां असांखे 2 क़िस्म ॿुधाया, हिकिड़ो टेम्पररी ऐं ॿियो परमानेंट, त उनजे विषय में थोरो और? टेम्पररी में जीअं सिम्टम्स हूंदा आहिनि, माण्हू खे हथु पेर हलाइण में थोरी तकलीफ़ ईंदी आहे, उहो टेम्पररी थींदो आहे। ऐं जीअं इलाही दफ़ा माण्हू खे लॻंदो आहे खाली चढ़ी वई या वीकनेस लॻंदी आहे, झणझणाहटी थींदी आहे, त उहे अर्ली सिम्टम्स आहिनि। उहे जेकॾहिं निगलेक्ट कंदो माण्हू त पोइ धीरे धीरे वधंदा वेंदा ऐं फुल पैरालिसिस में बदिलजी वेंदा आहिनि उहे। त जेकॾहिं उहे नंढा सिम्टम्स हुजनि तॾहिं खां ई थोरो ध्यानु रखे ऐं हुनखे रोकण जे लाइ कुझु मेडिसिन्स ईंदियूं आहिनि उहे चालू करे त उहा लको अॻिते न वधंदो आहे हुन में। हिकु दफ़ो पैरालिसिस थियण खां पोइ हुनजे लाइ वरी लंबो टाइम हुनखे ट्रीटमेंट ऐं सपोर्ट जी ज़रूरत पवंदी आहे। बराबरि, जीअं त तव्हां चयो कि घणियूं बीमारियूं हूंदियूं आहिनि उन्हनि जी साइड इफेक्ट तौर बि ही पैरालिसिस बॉडी में ग्रो थींदो रहंदो आहे, त असांखे छा मतिलबु अल्टरनेटिव तरीक़े कुझु ॿी काई ट्रीटमेंट आहे हिन जी? अल्टरनेटिव ट्रीटमेंट ॿी काई कोन्हे, हिन जो मेन ट्रीटमेंट एक्सरसाइज फिज़ियोथेरापी उहा ई आहे। ऐं जीअं ॿियनि केसिस में हार्ट वारनि पेशेंट्स खे जीअं थींदो आहे एट्रियल फिब्रिलेशन हुजे उनजी ट्रीटमेंट बराबरि वठनि, जीअं अंदरि शरीर में खून खे जमा न थी वञे। ऐं जीअं प्रेग्नेंट लेडीज़ खे डिलीवरी खां पोइ थोरो ध्यानु रखिणो पवंदो आहे, एक्टिविटी नॉर्मल कंदा रहनि, हिकदमि वधीक रेस्ट करण सां बि पेरनि जी नसुनि में ब्लॉकेज पैदा थी वेंदा आहिनि जेके अॻिते वरी करे ब्रेन ते पहुची करे उनखे नुक़सानु कंदा आहिनि, त उनखे उन हिसाब सां पहिरीं खां ई थोरो ध्यानु रखिणो पवंदो आहे। बराबरि, त जेकॾहिं असांखे ॿियूं गंभीर बीमारियूं आहिनि डायबिटीज़ या हार्ट अटैक जहिड़ियूं, त उन सां उनजूं त असां टेस्ट जेके आहिनि उहे रेगुलर 3 मंथ 6 मंथ में जीअं असांखे डॉक्टर चवंदो आहे, सलाह ॾींदो आहे, तीअं उनजा टेस्ट कराईंदा रहंदा आहियूं। त छा उन सां गॾु पैरालिसिस जी बि अहिड़ी काई टेस्ट हूंदी आहे जो उन ख़बर पवे पाण खे अर्ली सिम्टम? टेस्ट न हूंदी आहे, पर डायबिटीज़ जे मरीज़नि खे ऐं जंहिंखे ब्लड प्रेशर वधीक रहंदो हुजे उनजे खून पतलो थियण जे लाइ दवाऊं ईंदियूं आहिनि जेके स्टेटिन्स चइबो आहे या एस्प्रिन वारी दवाऊं आहिनि, उहे 45 साल खां पोइ घणो करे जनरली सभिनी खे लिखबियूं आहिनि, त जीअं हुनखे हार्ट अटैक जो चांस बि घटि रहंदो आहे ऐं ब्रेन जे पैरालिसिस जो बि चांस घटि रहंदो आहे। इन खां सवाइ जीअं एट्रियल फिब्रिलेशन आहे ऐं हार्ट जो जेके कंजेनिटल हार्ट डिसीज़ आहिनि उनजो बि बराबरि प्रॉपर केयर रखिणो खपे। बराबरि, इन खां पोइ हिकु मेन असांजो क्वेश्चन अचे थो कि पैरालिसिस सां असां कीअं बची सघूं, उन जे बारे में? पैरालिसिस सां बचण जे लाइ सभिनी खां पहिरीं पंहिंजे ब्लड प्रेशर जो मॉनिटरिंग बराबरि रखणु खपे। जी मेन कारण जेको हूंदो आहे ब्लड प्रेशर ई आहे। ब्लड प्रेशर वधंदो आहे त ब्रेन जी नसुनि में सिकुड़जण शुरू थी वेंदी आहिनि ऐं सॼे शरीर जूं नसूं सिकुड़जंदियूं आहिनि जंहिंखे एथेरोस्क्लेरोसिस चइबो आहे, त खून घटि पहुचंदो ब्लड ब्रेन में, त इन सां गॾु थींदो आहे। प्लस ॿियो वरी जॾहिं ब्लड प्रेशर हिकदमि वधीक वधी वेंदो आहे त ब्रेन जे अंदरि जी रत वाहिणियूं आहिनि उन्हनि में फाटी वेंदियूं आहिनि, लीकेज शुरू थी वेंदो आहे, उहो वधीक ख़तरनाक हूंदो आहे ऐं उन में डेथ थियण जा चांस बि वधीक आहिनि। त माना ब्लड प्रेशर खे त कंप्लीट कंट्रोल रखिणो ई आहे। इन सां गॾु डायबिटीज़ आहे त उनजो बि बराबरि मॉनिटरिंग ध्यानु रखिणो आहे। स्मोकिंग बंदि रखणी, स्मोकिंग जे करे बि थींदा आहिनि पैरालिसिस। डाइट ऐं एक्सरसाइज न करण सां बि प्रॉब्लम्स थींदा आहिनि। बराबरि, एक्सरसाइज जीअं तव्हां ॿुधायो त उहा कंपलसरी हिन में हिकु ट्रीटमेंट जो हिसो ई आहे। इन खां पोइ डाइट ते अचूं असांखे, त पैरालिसिस जो जेके शिकार थियल आहिनि उन्हनि खे कहिड़े क़िस्म जो डाइट वठणु घुरिजे? डाइट नॉर्मल जेको आहे उहो वठिणो आहे, वधीक फैट्स ऐं न खाइणा आहिनि, तेल घटि वापरणो खाइण में, लूणु घटि खाइणो आहे। प्लस ॿियो वेजिटेबल्स, ग्रीन वेजिटेबल्स, सायूं भाॼियूं ऐं फ्रूट्स, खीर, इन्हनि शयुनि जो उपयोग वधीक करिणो आहे। बराबरि, हेल्दी लाइफ स्टाइल पाण खे अपनाइण जी ज़रूरत आहे। बराबरि,
जीअं त हिकु दफ़ो लकवो थी वियो, पेशेंट उनजो शिकार बणिजी वियो, उनखां पोइ उनजी ट्रीटमेंट जीअं तव्हां ॿुधायो त थोरो लंबो टाइम हलंदी आहे, उन में पेशेंस जी ज़रूरत हूंदी आहे। हिकिड़ो रिहेबिलिटेशन बि पैकेज ईंदो आहे, उहो छा हूंदो आहे, उनजे बारे में असांखे ॿुधाईंदा? ब्रेन अटैक थियण खां पैरालिसिस थियण खां पोइ पेशेंट जी नॉर्मल रूटीन एक्टिविटीज़ ॾाढी डिफ़िकल्ट थी वेंदियूं आहिनि, इलाही दफ़ा बंदि थी वेंदियूं आहिनि। हिकु त ॻाल्हाइण में प्रॉब्लम थिए त उनजे लाइ स्पीच थेरेपी जी ज़रूरत पवंदी आहे। रिहेबिलिटेशन कंप्लीट हिकिड़ो अलॻि डिपार्टमेंट आहे, पर हिते इंडिया में उहो ॾाढो घटि फेमस आहे ऐं घटि हुन में ध्यानु ॾिनल वेंदड़ आहे। इंडिया में कलकत्ता, बेंगलोर, चेन्नई इन्हनि टिनि हंधि हिन जा मेन सेंटर्स आहिनि रिहेबिलिटेशन्स जे लाइ। हॉस्पिटल में पहिरें ॾींहं खां ई जीअं पहिरीं तव्हांखे ॿुधायो त पेशेंट खे पैसिव एक्सरसाइज़ करणु शुरू करणी पवंदी आहिनि। जे पेशेंट खे साह खणण जी तकलीफ़ हूंदी आहे त हुनखे रेस्पिरेटरी फिजियोथेरापी ॾियणी पवंदी आहे। लिम्स जी मूवमेंट्स रेगुलर टाइम ते कराइणियूं, उनखे पेशेंट जो बेड साइड चेंज करिणो आहे। हिकु ई लंबो टाइम हिकु ई साइड न सुम्हणो हूंदो आहे, लंबो टाइम सिधो बि न सुम्हणो हूंदो आहे। फ्रीक्वेंट चेंज साइड्स करणी पवंदी आहिनि त जीअं हुनखे बेड सोर्स या फट थियण जा चांस घटि रहे। हिकु दफ़ो जॾहिं पेशेंट थोरो ठीकु थींदो आहे, उनखां पोइ पेशेंट जे लाइ फिजियोथेरापी चालू करणी पवंदी आहे। उनखे खाई कीअं सघिजे, पहिरें थोरो टाइम लिक्विड्स खाइणा आहिनि, कीअं गीहण में तकलीफ़ थियनि थी, उन हिसाब सां उनजो डाइट प्लान सभु चेंज करिणो पवंदो आहे। इन खां पोइ जेकॾहिं माण्हू ॿुधण जी बि तकलीफ़ थी सघंदी आहे, सम्झण जी तकलीफ़ थींदी आहे, त उहा धीरे धीरे उनखे फिजियोथेरापिस्ट या ऑक्यूपेशनल थेरापिस्ट इहे सभु धीरे धीरे करे ॻाल्हियूं सम्झाईंदा रहंदा त उनजी रिकवरी उन हिसाब सां थींदी रहंदी आहे। बराबरि। हीअ जेके तव्हां असांखे ही सिम्टम्स बि हिन जा ॿुधाया त ॾाढा गंभीर सिम्टम्स आहिनि हिन जा, ऐं पैरालिसिस बि अचानक ई थिए थो। त अहिड़े टाइम में अगरि रिकवरी में लंबो टाइम लॻे थो त छा पेशेंट जी मेंटली हालत ख़राबु न थी वेंदी अहिड़ी हालत में? पेशेंट जी मेंटल हालत ख़राबु थींदी आहे। पेशेंट खे एंग्ज़ाइटी, डिप्रेशन इहे सिम्टम्स बि इलाही दफ़ा ॾिसण में ईंदा आहिनि। पेशेंट हिकु दफ़ो थोरो ठीकु थींदो आहे, उनखां पोइ लॻंदो आहे त मां त ॿियनि जे मथां मोहताज थी पियो आहियां, मां पंहिंजो पाण कुझु करे नथो सघां, त उनखे उन टाइप जा जूं ॻाल्हियूं उनजे मग़ज़ में फिरंदियूं रहंदियूं आहिनि, त उहो वधीक प्रॉब्लम करे सघंदा आहिनि। त इन जे लाइ साइकोलॉजिकल सपोर्ट ऐं साइकेट्रिक काउंसलिंग उहो करण बि ज़रूरी थी पवंदो आहे पेशेंट्स जे लाइ। बराबरि। घणनि मरीज़नि में इहो बि ॾिठो वियो आहे त हू बिल्कुलु सम्झो कि साॼे हथ में उन्हनि खे पैरालिसिस जो अटैक अची वियो त हू पंहिंजे हथ सां सही बि न करे सघंदा आहिनि या रोज़ सही करणु त ठीकु आहे, पर माण्हू खे पहिरीं सभिनी खां पहिरीं खाइण जो सिखणो पवंदो, पहिरीं लेफ्ट हैंड सां खाइणु, उनजी बि ट्रेनिंग वठणी पवंदी आहे। उहे सभु ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। इन जे लाइ रिहेबिलिटेशन सेंटर्स जी ज़रूरत हूंदी आहे। त पेशेंट खे पंहिंजो पाण सनानु करण जे लाइ, बाथरूम वञण लाइ इलाही तकलीफ़ूं नंढियूं थींदियूं आहिनि। लेडीज़ जे लाइ भाॼियूं कढणु, किचन में बीहणु, सभु ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। जेकॾहिं यंग एज में पैरालिसिस थिए थो त लाइफ ॾाढी थोरी डिफ़िकल्ट आहे, त उनखे उनजी रिहेबिलिटेशन मेन सपोर्ट खपंदो ई आहे उनजे लाइ। बराबरि। त छा बिल्कुलु पैरालिसिस मां ॿाहिरि निकिरी सघिजे थो? जीअं तव्हांखे पहिरीं ॿुधायो, जे फस्ट 4 to 6 आवर्स में ट्रीटमेंट सुठी मिली वञे त 90 खां 99% रिकवरी थी वेंदी आहे। बाक़ी केसिस में 50-60% रिकवरी थींदी आहे। ऐं किन केसिस में 6 महीना सुठे नमूने सां फिजियोथेरापी करे, स्पीच थेरापी, ऑक्यूपेशनल थेरापी, इहे सभु थेरापी बराबरि ध्यान सां वठे त 6 महीननि खां 1 साल जे अंदरि 90% ताईं रिकवरी थी सघंदी आहे। पर हुन में ॾाढी महिनत करणी पवंदी आहे, एक्टिव एक्सरसाइज़ वग़ैरह करणी हूंदियूं आहिनि। जीअं त तव्हां ॿुधो हूंदो त बेसिक इंस्टिंक्ट ऐं कैसीनो जहिड़ी हॉलीवुड जे पिक्चर जी हीरोइन शेरोन स्टोन खे बि पैरालिसिस थियो 40-42 साल जी एज में। उन खां उहा पैरालिसिस खां ॿाहिरि अची करे उन खां पोइ बि उन पिक्चर्स में कमु कयो। डिक क्लार्क रेडियो ऐं टीवी स्टार हुयो, उनखे बि 40-45 जे आसपास पैरालिसिस थियो, पर उन बि पंहिंजो बॉडली सामनो करे अॻिते हली करे उन में फ़ाइदो करे सघिया आहिनि। इन खां सवाइ हिकु साइंटिस्ट, हिकु लेडी साइंटिस्ट बिल टेलर, उहो पाण न्यूरो साइंटिस्ट हुई, उनखे बि ब्रेन पैरालिसिस थी वियो, पर उहा एतिरी होशियारु हुई उनजी रिकवरी 2 खां 3 सालनि में थी वई। इन खां पोइ वापसि हुन पंहिंजो न्यूरो साइंटिस्ट जो कमु शुरू करे छॾियो ऐं पेशेंट्स खे हुनजी एजुकेशन ऐं उहो सभु कमु करे रही आहे। सभिनी खां वधीक स्टीफन विलियम्स हॉकिंग जेको वॾो साइंटिस्ट आहे, एट प्रेज़ेंट हुन व्हील चेयर ते ई आहे, उहो हाणे ॻाल्हाए बि न सघंदो आहे। हुन इन हालत में बि कुझु संशोधन इहे कया आहिनि, जे क्वांटम थियरी जी सिद्धांत प्लस जेको थोरो टाइम पहिरीं ब्लैक होल थियरी जेका हली हुई साइंटिस्ट, उनजी मेन जेको रचयता आहे, प्रेरणा आहे, इहो स्टीफन हॉकिंग ई आहे साइंटिस्ट। बराबरि।
तव्हां असांजे दर्शक मित्रनि खे तमामु सुठा सुठा एग्ज़ाम्पल्स ॾेई करे सम्झायो त लकवो थी वञे उन खां पोइ बि घबराइण जी ज़रूरत कोन्हे। तव्हांखे जेको अचीव करिणो आहे तव्हां पंहिंजे लगन सां उहो अचीव करे सघो था। वॾनि वॾनि सेलिब्रिटीज़ जा तव्हां नाला ॿुधाया असांजे दर्शक मित्रनि खे। मूंखे उमेदु आहे त हीउ प्रोग्राम तव्हांजे लाइ काफ़ी सुठी ॼाण खणी आयो हूंदो। तव्हां काफ़ी कुझु लकवे जे बारे में सम्झी सघिया हूंदा। ॿारनि में हिकिड़ो त जॾहिं डिलीवरी थींदी आहे, डिलीवरी जे टाइम ते जेकॾहिं बर्थ इंजरी थींदी आहे, फोर्सेप्स डिलीवरी या फोर्सफुल डिलीवरी थिए त उन वक़्तु ब्रेन ते ॿार जो असरु थी सघंदो आहे ऐं उनजे करे सेरेब्रल पाल्सी थींदी आहे। उहा जेनेटिक कारण सां बि थी सघंदी आहे ऐं सेरेब्रल पाल्सी वारा ॿार जेके हूंदा आहिनि त उन्हनि जी लाइफ थोरी ॾाढी ॾुखी थी सघंदी आहे। उहे नॉर्मल टाइम ते वेहणु ॻाल्हाइणु उथणु बिल्कुलु न सिखी सघंदा आहिनि, त उनखे लाइफ लॉन्ग सपोर्ट जी ज़रूरत हूंदी आहे। उन्हनि जे लाइ अलॻि अलॻि सेंटर्स ऐं सुठा कमु कंदड़ संस्थाऊं बि आहिनि। ॿियो हिकिड़ो जेको पोलियो थी सघंदो आहे ॿारनि में, उन में बि इनिशियल स्टेजिस में पैरालिसिस ई हूंदो आहे ऐं उहो रिकवर थियण खां पोइ कंहिं में 50% 60% डिफेक्ट रहिजी वेंदो आहे ऐं पोलियो वारनि ॿारनि जी बि थोरी हालति अॻिते हली प्रॉब्लम वारी रहंदी आहे। बराबरि। तव्हां अॼु असांजे मंच ते आया, तव्हां असांखे लकवे यानी पैरालिसिस जे बारे में चङी तरह डिटेल में असांखे ॼाण ॾिनी। उमेदु आहे त असांजे दर्शक मित्रनि खे हीअ ॼाण कमु ईंदी। पैरालिसिस जे साम्हूं विढ़ण जे लाइ यानी कि फाइट करण जे लाइ उन्हनि खे बल मिलियो हूंदो। इन ई शुभकामना सां गॾु हींअर वक़्तु थियो आहे मोकिलाइण जो। तव्हां असांजे मंच ते आया, तव्हांजा शुक्राना। वरी असां गॾिजंदासीं कंहिं ॿिए नए टॉपिक सां साॻिए ई ॾींहुं साॻिए ई वक़्त ते। तेसिताईं ॾिसंदा रहिजो सिंधी TV।